खैर करे। छा मसलो आहे खेरता है उतारे वयासीं बंगले ते 10 मिलियो तव्हां बनी ते आयो मसलो थी पियो आहे हिकिड़ो इहो हल कयो। अब अहिड़ो मसलो आहे त बंगलो छा जो बनीअ ते हल था कयूं वेही। साईं नोयान वॾो किन कयो आहे ॻोठ में माण्हू विड़ाए मुल्क हिकु करे छॾियो अथई हिनखे का ॻोठ नेकारी ॾे इहो को कुर्ब कयो असां ते। बाक़ी यार इन वॾो मसलो किन कयो आहे। तारा मसलो हल कयो सब सच था चवनि। पर ॾाढा इन ज़लील किन कयो आहे हिकु तकड़ो मसलो हल कयो। वॾो कोन्हे भागो आहे। बुधर शैतान नोयान खे यादि कयो थियो अचे थो पियो। हाणे ॾियो मुंहुं भुतर सभु गॾु वेठा आहियो भला का ॻाल्हि आहे। ॻोठ में हिकिड़ो शैतानगिरी थो करे उनखे कढण जे लाइ सभु गॾु थिया आहियूं। मौत पोइ अलाए कॾहिं मरंदो। हाँ बीती इहो थो चाहियां त उन शैतान खे कढियो वञे न हिकिड़े माण्हू जो करे केॾो माहौल ख़राब थो थिए कढोसि बल्कि बंदूक आणोसि। मार पोइ उहो तूं त आहीं जंहिंखे ॻोठ नेकारे ॾियण लाइ वेठा आहियूं।